जामचोरो में खबर नहीं तो जामचोरो में भी चूंड अमल जारी है। सिंध के 15 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ 24 यूनियन काउंसिल्स में ॿीहर पोलिंग जो अमल जारी है। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम किया विया आहिनि। जामचोरो में भी टाउन कमेटी के वार्ड नंबर 2 लेडीज पोलिंग स्टेशन से ॿीहर चूंड लाइ वोटिंग जारी है। 15 जनवरी ते चूंड दौरान झेड़े ऐं ब्लड बॉक्स चोरी थियण ते चूंड मुलतवी कई वई हुई। लेडीज पोलिंग स्टेशन ते चूंड दौरान सिक्योरिटी सख्त कई वई आहे। सीसीटीवी कैमराऊं बि लॻाई वियूं आहिनि। अवां ॿुधनि त सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया आहिनि। काउंसलर जी सीट लाइ जामचोरो इताद जो लाला सोराब खान ऐं पीपी जो अरशद सेतो आम्हूं साम्हूं आहिनि। सिंध जे 15 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ 24 यूनियन काउंसिल्स में ॿीहर पोलिंग जो अमल जारी है। 15 जनवरी ते चूंड दौरान झेड़े ऐं बैलेट बॉक्स चोरी थियण सबब चूंड मुलतवी कई वई हुई। लेडीज पोलिंग स्टेशन ते चूंड दौरान सिक्योरिटी सख्त कई वई आहे। सीसीटीवी कैमराऊं लॻाई वयूं आहिनि। अवां खे अपडेट कयूं जामचोरो मां त काउंसलर जी सीट लाइ जामचोरो इताद जो लाला सोराब खान ऐं पीपी जो अरशद सेतो आम्हूं साम्हूं आहिनि। 9 चोटी जो मुक़ाबलो है। इन हवाले से वधिक तफ़सीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद है जामचोरो मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारेजो। जी अज़ीम, अपडेट कजो। जी कादिर आबेल, बिल्कुल जामचोरो में 15 जनवरी ते जामचोरो टाउन कमेटी के वार्ड नंबर 2 के लेडीज पोलिंग स्टेशन ते झेड़े ऐं बैलेट बॉक्स चोरी थियण सबब मुलतवी थियल इलेक्शन जो अज थी रही है। चूंड दौरान जो सिक्योरिटी इंतहाई सख्त कई वही है। सीसीटीवी कैमराऊं लगाई वही आहिनि। जामचोरो इतिहाद जो काउंसलर उम्मीदवार है लाला सोराब खान पठान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एडवोकेट अरशद अहमद सेते में वो मुकाबलो थी रहो है। बई उम्मीदवार जो मैदान मारण लाइ 9 चोटी जा जोर लगाए रहा है। वाज़े रहे तो वार्ड नंबर 2 में सिर्फ लेडीज लाइ अज पोलिंग थी रही है। लेडीज पोलिंग स्टेशन में बैलेट पेपर चोरी थियण के करे ॿीहर इलेक्शन कमीशन की हिदायत ते चूंड थी रही है। 1575 लेडीज जो वोटर उहे पंहिंजो वोट जो हक इस्तेमाल करे रहा आहिनि। जॾहिं त पोलिंग स्टेशन ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया आहिनि। 2 DSP मुक़रर कया विया आहिनि। 3 SHO उन खां अलावा 10 पुलिस कांस्टेबल लेडीज उन खां अलावा 80 खां मथे पुलिस एहलकार उहे मुक़रर कया विया आहिनि। उम्मीदवार ॿई 9 चोटीअ जा ज़ोर लॻाए रहिया आहिनि। हाणे ॾिसिजे त शाम जो दार कहिड़ो उम्मीदवार कामयाब थिए थो। हिन वक़्तु बि पोलिंग जो अमल है वार्ड नंबर टाउन कमेटी जो 2 में सिर्फ लेडीज की पोलिंग स्टेशन में अज चूंड थी रही है। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अज़ीम बारेजो।